سيدنا وسيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحبه وبارك وسلم। फरमाने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वट मुंहिंजो ज़िक्र थिए ऐं उहो मुंहिंज ते दुरूद शरीफ न पढ़े त उन जफ़ा कई। कूड़े कसम सबब बरकत ख़त्म थी वेंदी आहे। इन रिवायत मां ख़ासि करे उहे वापारी ऐं दुकानदार इबरत हासिल कनि जेके कूड़ा कसम खणी पंहिंजो माल विकिणंदा आहिनि। सिर्फ़ दुकानदार छो इबरत हासिल कनि, तव्हां ऐं असां बि हासिल कयूं न। तव्हां ऐं असां बि पंहिंजो माल किली में या कंहिं दुकान ते या किथे खपाईंदा आहियूं। असां ऐं तव्हां बि इबरत हासिल कयूं। शयुनि जा ऐब यानी खामियूं लिकाइण, नाक़िस ऐं ख़राब माल ते वधीक नफ़े जे ख़ातिर लाॻी तो कसम खणंदा आहिनि ऐं उनमें को आल यानी शर्म महसूस न कंदा। उन्हनि जे लाइ ॻणती जी ॻाल्हि आहे त शफ़ी रोज़े शुमार अहमद मुख़्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान इबरत निशान आहे। कूड़े कसम सां माल त विकामजी वेंदो आहे ऐं बरकत उन मां ख़त्म थी वेंदी आहे। कूड़े कसम खणण सां माल विकामजी वेंदो आहे ऐं बरकत ख़त्म थी वेंदी आहे। हदीस पाक में हिकु ॿी जगह ते फरमायो कसम सामान विकिणण वारो आहे ऐं बरकत मिटाइण वारो आहे। मुफ़स्सिर शेख हकीमुल उम्मत हज़रत मुफ्ती अहमद यार खान रहमतुल्लाह अलैहि हदीस फरमाइनि था बरकत ख़त्म थियण सां मुराद आइंदा कारोबार बंद थी वञण या वापार में नुक़सान थी वञण। यानी जेकॾहिं तव्हां कंहिंखे कसम खणी धोखे सां माल ॾिनो आहे त उहो हिकु भेरो त धोखो खाई वठंदो, पर ॿीहर अव्हांजे दुकान ते न ईंदो, न कंहिंखे अचण ॾींदो। या जेका रक़म अव्हां इन खां हासिल कई आहे उनमें बरकत न थींदी, छो त हराम में बेबरकती आहे। दावत इस्लामी जे इशायती इदारे मकतबत मदीना में मदीना जी शाया थियल किताब कफन चोर जा इंकिशाफात में आए एक भेरे खलीफे अब्दुल मलिक वट एक शख्स घबराए हाजिर थियो ऐं चवण लॻो साईं मां तमाम वॾो घणो गुनहगार आहियां ऐं ॼाणण चाहियां थो त मुंहिंजे लाइ मुआफ़ी बि आहे या न। खलीफे चयो छा तुंहिंजो गुनाह ज़मीन ऐं आसमान खां बि वॾो आहे। उन चयो वॾो आहे। खलीफे पुछियो छा तुंहिंजो गुनाह लोह ऐं कलम खां बि वॾो आहे। जवाब ॾिनई त मुंहिंजो गुनाह उन खां बि वॾो आहे। खलीफे चयो भाउ यकीनी तौर ते तुंहिंजो गुनाह अल्लाह अज़्ज़ व जल जी रहमत खां त वॾो नथो थी सघे। ॿुधी करे उनजे सीने में रुकियल तूफ़ान अखियुनि जे ज़रिए ॿाहिरि निकिरी आयो त उहो रोअण लॻो। उहो गुनाहगार शख़्स रोअण लॻो त अल्लाह जी रहमत घणी आहे त मुंहिंजा भाउ ऐं उहो अमरा सुदका भरे रोअण लॻो। खलीफे चयो भाउ आख़िर मूंखे ख़बर त पए त तुंहिंजो गुनाह कहिड़ो आहे। उन ते उन चयो साईं तव्हांखे ॿुधाइजे मूंखे तमामु घणो शर्म हया थो अचे, पर तंहिं हूंदे बि अव्हांखे मां उहा अर्ज़ कयां थो शायदि मुंहिंजी तौबा जी का सूरत निकिरी अचे। उहो चई करे उन पंहिंजो दहशतनाक दास्तान ॿुधाइण शुरू कयो। चवण लॻो साईं मां हिकु कफ़न चोर आहियां। अॼु राति मूं 5 क़बरनि मां इबरत हासिल कई। 5 क़बरनि मां इबरत हासिल कई ऐं तौबा करण ते आमादा थियसि। पोइ उन 5 क़बरनि जा ख़ौफ़नाक अहवाल ॿुधाइण उन गुनहगार शख़्स शुरू कया त हिकु क़बर जो हाल ॿुधाए। उन चयो कफ़न चोराइण जे इरादे सां मूं जॾहिं ॿी क़बर खोटी त दिलि लॻाईंदड़ मंज़र मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं हुयो। छा थो ॾिसां त मुर्दे जो मुंहुं खिंजीर यानी सूअर जहिड़ो थी चुको आहे। तौबा नऊज़ बिल्लाह। ऐं ज़ंजीर में
वो उन जो चेहरो जकड़ियल आहे ग़ैब मां आवाज़ आयो त ही शख़्स कूड़ा कसम खणंदो आहे, कूड़ा कसम खणंदो ऐं हराम रोज़ी कमाईंदो हुयो। ख़ातमुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान इबरत निशान आहे, जेको शख़्स कसम खणे ऐं उन में मच्छर जे पर बराबर कूड़ मिलाए त उहो कसम क़यामत ताईं उन जे दिल ते कारो नुक़्तो बणिजी वेंदो आहे। अल्लाह करीम तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा भाउ डिॼी वञो, यकीनन अल्लाह अज़्ज़ व जल जो अज़ाब बर्दाश्त न थी सघंदो, अल्लाह जो अज़ाब बर्दाश्त न थी सघंदो। जेकॾहिं माज़ी में कूड़ा कसम खया हुआ त उन्हनि खां जल्दी जल्दी तौबा कयो ऐं ॻाल्हि यादि रखो, ज़हन नशीन फरमायो, जेकॾहिं ज़रूरत जे वक़्तु कसम खणणो पवे त सिर्फ़ सचो कसम खणो। अल्लाह करीम अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ला इलाहा